मुझो नालो गुलाम नबी नाशाद आहे। मां पाण ज़ात जो काज़ी आहियां। असली जेको आहे हितां वेझो ई हीअ बियाणी जिथे हींअर इस्पात आहे हींअर बियाणी आहे ही ॻोठाणो आहे हिते बियाणी कब्रिस्तान आहे। ही कब्रिस्तान आहे बियाणी जो ऐं इन ई रोड सां असांजो ॻोठु आहे गाई खण जलबाणी। असली मुंहिंजो जो ॻोठु आहे उहो गाई खण जलबाणी आहे। हिन गाई खण जलबाणी खां पोइ असां 1986 में खानवाण वेठासीं ऐं मूं सिंधी अदबी संगत जो बुनियादु खानवाण में 1976 में विधो 12 जनवरी 1976 में। ऐं 76 खां पोइ मुंहिंजो जेको आहे शाइरी जो पहिरियों जेको शेर छपियो 1973 में छपियो ऐं उन खां पोइ जेको आहे सो मुंहिंजा 3 किताब आया आहिनि। प्रिंट पग छोड़िया तर्जुमो नावल आहे ऐं वरी वरंदो आहे मुंहिंजो पंहिंजो असुल की कहाणियूं आहिनि। सच सूं ऐं सुरहाण जेको आहे सो किताबु जेको आहे सो उहो मुंहिंजी शाइरी जो आहे ऐं सिंध टीवीअ ते ऐं इन ते महिरान ते मुंहिंजो गानो हलंदो आहे। ऐं जेको आहे सो सिंधी अदबी संगत जो मां 2 भेरा मरकज़ी ख़ज़ानची रहियो आहियां 1992 खां 94 1996 खां 98 ऐं सुठे नमूने सां निभायो आहे। नजम अब्बासी बुनियादी तरह शहर खानवाण जो अच्छा असुली खानवाण जो आहे उते नंढो थी वॾो थियो ऐं उन सिंधी अदबी संगत हैदराबाद में हेॾी एक्टिव शाख हुई त उते जेको आहे सो मेंबरशिप न वरितई। हिते खानवाण में अची असांजी मेंबरशिप पंहिंजी जेको आहे सो न वरिती ऐं खानवाण जो पछाड़ी ते असां हुनखे एज़ाज़ सर्टिफिकेट ॾिनो ऐं हू जेको आहे सो एज़ाज़ मेंबर खानवाण जो रहियो। असां वॾा ख़ुशनसीब आहियूं जो अहिड़ो महान हस्ती नजम अब्बासी जंहिं 32-33 खां मथे किताब लिखिया उहो खानवाण जो आहे। असां फ़ख़्रु था कयूं अहिड़ी शख़्सियत हीअ जेका क़बर आहे साईं नजम अब्बासी जा उन असांखे वसियतनामो हिकिड़ो ॾिनो हो सिंधी अदबी संगत खानवाण खे त मां जो जेको आहे सो मूंखे दफ़नाए जो पंहिंजे अबाणे कब्रिस्तान बियाणीअ में ऐं मुंहिंजो जेको आहे सो कुतुब जेको आहे सो आॾो जेको आहे उन में लिखिजो जॾहिं सिंध जे आज़ादी ॾींहुं थिए तॾहिं मुंहिंजे हिन क़बर ते ॾीओ ॿारिजो। ऐं पोठे पासे मुंहिंजो जनम ॾींहुं जेको आहे सो 18 अक्टूबर 1927 ऐं 25 अक्टूबर 1995 पाण हिन वफ़ात कयूं। ऐं वॾी ॻाल्हि इहा आहे त हीउ महीनो हले थो पियो अॼु जेको आहे अॻे महीने में अॼु जेको आहे सो उनजी सम्झो त अच्छा हिकिड़ो कतबो असां हेॾां ॾिसी वठूं। हा अचो ॾिसो कतबो। अच्छा हीअ आहे कतबो जेको थिए जॾहिं आज़ादीअ जो मुंहिंजे हिन क़बर ते ॾीओ ॿारिजो। नजम अब्बासी जनम 18 अक्टूबर 1927 मौत 25 अक्टूबर 1995। ऐं नजम अब्बासी सिंध जो उहो कहाणीकार आहे जंहिं सिंधी सुलोणी ॿोलीअ में सादी सूदी ॿोलीअ में लिखी जीअं आम फ़ार्म जी ॿोली हूंदी आहे सिंधी जी माण्हू सम्झी सघे एॾा ॾुखिया लफ़्ज़ न या पाण असांजी वसियत में चई त जॾहिं बि क़बर ते चयो त शाह ख़्वानी कजो माना शाह जा बैत पढ़िजो। अच्छा क़ुर शरीफ़ न पढ़िजो क़ुर ख़ानी न कहिजो मूं शाह जा बैत पढ़िजो। मां उन जे हवाले सां उन क़बर ते जॾहिं बीठो आहियां त मां छा साईं जो इहो ई शेर पढ़ंदुसि साईं सदाई करी मथे सुंद सुकार दोस्त निसार दिलदार आलम सभु आबाद करी।